अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे त जीअं ई इंसान मरे थो त मरण साणी उहो टिनि मां हिकिड़े ग्रुप में हलियो थो वञे। इहो बरज़ख में बि टे ग्रुप आहिनि। वरी जॾहिं हिसाब किताब थींदो ऐं जन्नत दोज़ख जा फ़ैसिला थींदा त वरी उहो टिनि ग्रुपनि में विरहाइजी थो वञे। इहा इंफॉर्मेशन अल्लाह पाक क़ुरान में साफ़ साफ़ ॾिनी आहे। अॼु असां खोले बयान था कयूं त कहिड़ा ग्रुप आहिनि इहे टे। ही अचे थो बिस्मिल्लाह रहमान रहीम व कुंतुम अज़वाजन सलासा, माना तव्हां टिनि ग्रुपनि में विरहाया वेंदव। जीअं तव्हांजो साह कढण फ़रिश्ता ईंदा त उहे बि टिनि क़िस्मनि जा फ़रिश्ता आहिनि। हर ग्रुप जे लाइ डिफरेंट फ़रिश्ता आहिनि। जे ग्रुप पहिरें में आहे मुक़र्रबून जो ग्रुप, उन जा फ़रिश्ता अचनि था, गुल खणी था अचनि, सलाम कंदा, चवंदा वाह जो सही तव्हां कमु कयो आहे ऐं हाणी जो हाणी तव्हांखे असां रब सां हली रहायूं था। जिस्म बाद में मिलंदो, तव्हांखे साए पखीअ में विझी अर्श ते छॾियूं था, उते खा पी खणी वेंदा। वरी ॿियो ग्रुप जा फ़रिश्ता आहिनि जेके माण्हू बची विया आहिनि, माना पासिंग मार्क्स खणी विया। उहे फ़रिश्ता वरी अचे सलाम कनि था ऐं पोइ हिन खे खणनि था, अछे पखीअ में विझी वञी जन्नत में छॾनि। ऐं टे ग्रुप जा उहे माण्हू आहिनि जेके फेल था थियनि ऐं पोइ उहे सकरात में आर्ग्यू ॾाढो था कनि, त इन करे उनजी सकरात लंबी थी वञे। पोइ हुनखे डंडा हणी, धक हणी, छो त साहिब हुननि खे पावर न आहे त रूह खे छिके कढनि, थक हणनि था त निकिरूं ॿाहिरि। इहे टे ग्रुप मौत जे टाइम ते आहिनि ऐं बरज़ख जे टाइम। बिस्मिल्लाह रहमान, अऊज़ बिल्लाह मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह चए थो कुंतुम अज़वाजन सलासा, तव्हां टे ग्रुपनि में विरहाइजी वेंदव। असाबुल यमीन जेको साॼे पासे वारा आहिनि, मां असाबुल यमीन छा हिननि जो शान आहे। असाबुल मशअम मां असाब, ऐं खाॿे पासे वारा जेके आहिनि उहे छा निभागा आहिनि, छा हिननि जो निभाग आहे। टियों ग्रुप आहे साबिकून साबिकून, जेके सभिनी खां अॻियां अॻियां। ऐं इहे केरु आहिनि? उलाइकल मुक़र्रब, इहे अलाह जा प्यारे में प्यारा माना आहिनि। पंहिंजी जेकी सॼी ज़िंदगी अलाह जे हुकुमनि ते गुज़ारी, हराम खां पासो कयनि, ग़रीबनि जी मदद कयनि, सच ॻाल्हायनि, इहे वेंदा पई जन्नत नईम। जन्नत जो वॾो दर्जो आहे हिकिड़ो हिसाब, नईम जन्नत, उते वेंदा। सुलसुल मिनल अव्वलीन कलील मिनल आख़िरीन, माना हिननि जी परसेंटेज कीअं हूंदी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके माण्हू आहे उन में हे तक़रीबन 33% हूंदा साबिक़ून, ऐं कलील मिन आख़िरीन असांजे दौर में 2, 4, 5% हूंदा इहे नेक माण्हू। असाबुल यमीन जेके साॼे पासे वारा बची था वञनि, इहे सुलतुल मिनल अव्वलीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साहबनि जे ज़माने में बि 33% ऐं हाणे बि 33% माण्हू में वेंदा। असाबुल शिमाल मां असाबुल शिमाल, खाॿे पासे वारा जहनमी, बाक़ी परसेंटेज कढो। जेकॾहिं 40% निकिरी वई त बाक़ी 60% इहे आहिनि जेके निभाग आहिनि। हाणे इहे मरण खां पोइ बरज़ख में था वञनि। इहो बरज़ख जॾहिं खां इंसान दुनिया में पैदा थियो, इहो बरज़ख हले पई। ऐं जॾहिं बरज़ख ख़तमु थींदो त पोइ जन्नत दोज़ख में माण्हू मोकिलिया वेंदा। बरज़ख में इन्हनि खे जिस्म कोन्हे। बरज़ख में इन टिनी ग्रुपनि खे पखीअ जे में विधो वञे थो, पर उहो पखी बि तमामु एडवांस आहे, ॻाल्हाए सघे थो, खाए थो। सावा पखी जेके अर्श ते अलाह सां रहनि था, से बि जन्नत में लंघे था वञनि, उते खाइनि। सभु क़ुरान मां थो दसियांव, इन में का बि स्टोरी कान्हे। चए थो म्यूं वराहूं बरज़ख योम युबसून, जेसिताईं क़यामत थींदी तेसिताईं इहे बरज़ख में रहंदा।
ऐं इन जे वक़्तु पीरियड केतिरो आहे सकरात खां वठी जेसिताईं अलाह सूर फूकींदो। ऐं न तज़ब अरवाह शोदा कैफ़ यकून अहया, इहे सावन पखियुनि में शहीद आहिनि, मुक़रबीन आहिनि, जेके अर्श ते अलाह तां रहनि था। ऐं जेके वरी नेक माण्हू आहिनि से जन्नत में डायरेक्ट वञी वेहनि था, पर पखीअ जी सूरत में। ऐं जेके बद आहिनि उहे कारे पखीअ में विधो वञे थो, इहे सुबुह शाम जहन में घुमनि था। अलाह फरमाए थो त हेड़े चिटे क़ुर मिलण खां पोइ बि वमन कान फी हाज़ी आमा, जेकॾहिं तव्हांखे हिननि आयतुनि ते बि तव्हां अंधा आहियो, हेड़ियूं आयतूं बि तव्हां ते असर कोन थियूं कनि, पोइ फिल आख़िरत अमा, त आख़िरत में बि अंधो उथनि। जेकॾहिं हेड़े क़ुर शरीफ़ तव्हांजूं अखियूं कोन थो खुले, हे तर्जुमो पिया था कयूं, जेको हिन ते अंधो थी वियो आहे ऐं उहो आख़िरत में बि अंधो थींदो, अज़ल सबीला, ऐं रस्ते खां टिड़ियल हूंदो। हाणे जॾहिं क़यामत थींदी ऐं बज़ ख़तमु थींदो, पोइ अहमाल नामा विरहाइबा। हाणे विरहाइण जो जेको प्रोसीजर क़ुर ॾिनो आहे, योम नदऊ कुल उनासिन बि इमाम आहिनि, हर माण्हुनि खे तननि नबीअ जे नाले सां पुकारो, चवंदा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमत हेॾे अचे लाइन ते बीहे, ईसा अलैहिस्सलाम जे हिते अचे बीहे, फमन ऊतीअ किताबु यमीन हू घुराए, ऐं हुननि खे जेका पोज़ेशन जो पेपर ॾींदा, जेकॾहिं साॼे हथ में ॾींदा, त उला खे यकरमून किताब वला युज़मून, त उहो पंहिंजो अहवाल नामो पढ़ंदा, ॾिसंदा हाय असांखे त अलाह साईं ॾाढी छॾ छूट कई आहे। यानी इन्हनि खे अहमाल नामो ॾिनो वेंदो जिन खे साॼे हथ में। पर अम्मा मिन ऊतीअ किताब यमीनी, जंहिंखे अहमाल नामो साॼे हथ में मिलंदो, पर सौ को युहा हिसाब यसीरा, इन जो हिसाब किताब हल्को कयो वियो आहे। पोइ यन कल बिला अहरी मसूरा, इहो अहमाल नामो वठी पोज़ेशन वठी सिधो मिटनि माइटनि ॾे वञी ख़ुशि थी ॿुधाईं। पर अम्मा मन ऊतीअ, हिननि खे साॼे हथ में थो मिले। अम्मा मन ऊतीअ किताब बि यमीनी, वरी जंहिंखे साॼे हथ जी अञा ॻाल्हि थी हले, पर यकूल हा उम अकरो किताब आहे, त चवंदो वठो वठो मुंहिंजो अहमाल नामो पढ़ो, ॾिसो अलाह साईं मूंखे केॾियूं पोज़ेशन्स ॾिनी आहे। चवंदो त इन्नी ज़नंत अन्नी मुलाकिन हिसाब आहे, चवंदो त मूंखे पक ई त हिसाब किताब थींदो, तॾहिं मां इहे अमल सुठा कया। हिकिड़ा माण्हू त इन्हनि खे परवाह ई कान्हे का त असां कीअं था ज़िंदगी गुज़ारियूं। हे सोचे इन्नी ज़नंत, मूंखे 100% यकीन हो, अन्नी मुलाकिन हिसाब आहे, मूंखे पंहिंजो अहमाल नामो ऐं अलाह साईं असांजो हिसाब कंदो। इहो माण्हू बहूअ पी ईशत राज़ीअ, उहो वाह जी दुनिया ज़िंदगी गुज़ारींदो जन्नत में, फी जन्नतनि आलिया, जन्नत जे मथां इलाइक़नि में। कुतूफ़ा दानियतुनि, इन जा मेवा वेझा हूंदा, कुलू वशरबू हनियम, अलाह साईं चए थो त जेको आहे सो खाओ पियो मज़े सां, बिमा असलफ फी अय्यामन क़ारिया, इन लाइ त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में सुठा कम करे आया। अम्मा मन ऊतीअ किताब बि शिमाली, माना जंहिंखे खाॿे हथ में किताब ॾिनो वेंदो, त यकूल त छा चवंदो, या लई तनी लम ऊतीअ किताब, चवंदो अड़े मारे छॾियसि, मूंखे कहिड़ो हिसाब किताब ॾिनो अथनि, काश मूंखे इहो हिसाब न ॾियनि हा। वलम अद्र मां हिसाब आहे, छो त ज़िंदगी में त मां सम्झंदो छाजो हिसाब, मूंखां छाजो हिसाब अलाह साईं वठो। ज़िंदगी आहे जेको ॾाढो सो गाबो, कूड़ हणो त कूड़ हणो, ठगी कयो त ठगी कयो, मां त ईअं ज़िंदगी गुज़ारी, हिसाब जी त मूंखे यकीन ई कोन्हे। या लई त कान त काज़िया, चए थो हाए मरी वियुसि, हाणे मां ॾिसी चवां थो काश अलाह साईं ज़िंदगी मारे छॾे, मूंखे मिटी करे छॾे, खाक करे छॾे, मां अहिड़ी ज़िंदगी गुज़ारी। मां अवनी अन्नी मालिया, की हेॾी जो मूं प्रॉपर्टी रुश्वत ते गॾु कई आहे, मुंहिंजे कंहिं कम कान आहे। हेॾो जेको मां हराम ते कमायो आहे, मुंहिंजे कंहिं कमु कोन आयो। हलकनी सुल्तानिया, सभु मूंखां पावर बि खसिजी वियो। दुनिया में त मूं वटि पावर हूंदो, हिन दुनिया में मूंखां पावर बि खसिजी वियो। ख़ुज़ू हुलू, त हुकुम थींदो पकड़ी ऐं ॿधोसि, सुम जहीम सलू, ऐं पोइ गेले जहन में वञी विझो। सुम फी सिलसिलतनि ज़रा व सबऊं ज़रा, ऐं उते छा त कदु वॾो थी वेंदो आहे न। इंसान जॾहिं क़बर मां निकिरंदो त इहो 5 फुट जो कदु कोन हूंदो। सबऊं ज़रान माना 60 हथ, अहिड़ा तक़रीबन 100 खां 120 फुट कदु हूंदो। तंहिंजे करे हिन क़बर में जेके हॾा पिया आहिनि, इहे कंहिं कम जा कोन्हनि। इंसान जेको निकिरंदो हिकिड़ी नंढड़ी मालिकूल जहिड़ी हॾी आहे, उन मां पैदा थींदो, पर उहो कदु केतिरो हूंदो, वॾो। सो तॾहिं इनखे जंजीर जेका विझबी, जंहिंजी 70 हथ ड्रेग हूंदी, कड़ी वॾी हूंदी, एॾे
देव खे रोकण लाइ जंजीर बि दोहा खपनि, आम असां वारी जंजीर त कमु कान ईंदी। इन्नहू कान ला योमन बिल्लाहिल अज़ीम, छाकाणि त वॾाई वारे अलाह ते ईमान ई न आणींदो। वला यहूद अला तामिल मिस्कीन, ऐं न वरी पंहिंजे पैसनि मां कंहिं ग़रीब जी मदद कंदो, कंहिंखे खाधो खाराए, पाण त 3 वक़्त मुर्गियूं खाईंदो, पर मिसकीन माण्हू हुनजी खे परवाह कान। लईस लहुल यौम हा हुन हमीम, अॼु इन खे केरु बचाइण बि कोन ईंदो, न को यार हिन दुनिया में वेही राति जूं कचहरियूं कंदा, शराब पीअंदा, तई तूं मुंहिंजो पको यार आहे, उते हिकिड़ो वेझो बि कोन ईंदो। वला तामन इला मन घिसलई, ऐं जेको खाधो हुनखे इहो कोन मिलंदो जेको हिते लय कंदो, उते मिलंदसि फटनि मां जेको रस निकिरंदी आहे, ऐं जेका कूण वहंदी आहे, उहा हिनखे खाराई वेंदी। ला याकिलू इलल फातियून, ऐं ॾोहारनि खां सवाइ इहो खाधो ॿियनि खे न ॾिनो। अम्मा मन ऊतिय किताब वरा ज़हरी, वरी हिकिड़ा अञा बि बुछड़ा आहिनि जिन खे वरी पोयां हथ ॿधी ऐं पोयां किताब ॾिनो, जीअं मिसरनि ही आहे। हाणे हथ बि ॿधल अथसि, ऐमाल नामो हुनखे हथ में ॾिनो थो वञे, त चए थो वमा मन ऊतिय किताब वरा ज़हरी, जंहिंखे ॿधी हथ पोयां ऐमाल नाबो ॾिबो, पर सौफ़ यदहू सुबूरा, त चवंदो अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे। व यसला सईरा, ऐं गिहले वञी विझ बसि बाहि में। पर चए थो इहो केरु आहे बुछड़ो माण्हू, चए थो इन्नहू कान फी अहल मसूरत, दुनिया में त लह करे हलंदो, वॾी गाॾीअ मां लहंदो, हथ हीअं करे लहंदो, नौकरनि ॾे बुछड़ो थी निहारींदो। चए थो इहो माण्हू जंहिंजा हथ पोयां ॿधा विया आहिनि, दुनिया में वॾी लह कंदो। भला इन रब हू कान बि बसीरा, पर इहो न कॾहिं सोचई, न इन ज़न अनलम यहूर, उनखे इहो ख़्याल ई न हो त कॾहिं अलाह ॾे मोटणो आहे। इन रब हू कान बि बसीरा, ऐं अलाह पाक हिन खे ॾिसंदो हो, अमाल पियो लिखंदो। ही जेको अॼु मुंहिंजो किताबु आहे, इहो आहे क़यामत जे ॾींहुं माण्हू 3 टोलनि में विरहाया वेंदा। उन खां पोइ अॼु शाम जो 5 बजे मेहरान टीवीअ ते जेको प्रोग्राम आहे, उहा आहे क़यामत जे ॾींहं जा मुकालमा। इहे जेके 3 ग्रुप पाण सां कहिड़ी गुफ़्तगू कनि, अॼु मूंखे टाइम कोन्हे त मेहरान टीवी पाण में कीअं ॻाल्हायूं, जहन्नमी हुनखे छा चवंदो, जहन्नमी जन्नत वारनि खे छा चवंदो, जन्नती जन्नत वारनि सां कहिड़ा मुकालमा कंदा, इहे बि क़ुर में ॾिना। हे त क़ुर हिकिड़ो मुकमल किताबु आहे, जंहिंखे जेकॾहिं तव्हांखे हिकिड़े हंधि सम्झ में नथो अचे त वरी अलाह उहा साॻी आहे त वरी ॿिए हंधि एक्सप्लेन करे थो छॾे। तंहिंजे करे ही पंहिंजे कंटेंट में सफिशिएंट आहे जन्नत में वञण जे लाइ। उन खां पोइ ही आहे असांजी भेण ईमान शफ़ी लाखो, हिन इंटर अरबीअ में कई आहे मके मां, इंजीनियर बि आहे ऐं BA थियल अथसि। हिन जा दर्स हलनि पिया था, हीअ साॻे मूंखां वधीक सुठी अरबी अथसि। हे हींअर सॼे इलाइक़े में हिन जो दर्स आहे, अॼु शाम जो 5 बजे हिन में गुलस्तान सजाद में। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे बि पंहिंजे घरनि में मायूं घुराए दर्स कराइणो आहे, हीअ बि लैपटॉप ऐं कंप्यूटर ते जीअं हीअ मां थो थियां, इन तरीक़े सां थिए थो। उन खां पोइ अॼु शाम जो बेसमेंट में असांजो दर्स आहे, व्हाट कुरान इन्फॉर्म्स अबाउट यूनिवर्स पार्ट 3। पार्ट 1 ऐं पार्ट 2 थी वियो आहे, पार्ट 3 अॼु शाम जो थींदो। अलाह ताला अॻिते ॿुधाए थो त हाणे थी क़यामत शुरू थिए हिन 3 ग्रुपनि जी। इज़ा वक़ असल वाक़िअ, जॾहिं इहो क़यामत वारो वाक़ियो जेको आहे सो थींदो, लईस ले वक़त या काज़बतुन, इहो वाक़ियो लाज़मन थींदो, इनखे कूड़ो न सम्झो। हाफ़िज़तुन राक़ियतुन, इन वाक़िए खां पोइ कंहिंजा दर्जा बुलंद थींदा कि बुछड़ा दर्जनि में हेठि वेंदा। कॾहिं थींदो, इज़ा रुजतिल अर्द रजा, जॾहिं क़यामत जो वाक़ियो थींदो त पोइ अलाह साईं वाइंड अप कंदो हिन सिस्टम खे। पहिरीं त ज़मीन खे धोड़ियो वेंदो, बुसतिल जिबाल बसा, पहाड़ ख़तम थी वेंदा, ज़रा ज़रा थी वेंदा, कानत हबा मंबसा, ऐं पखिड़ियल रज़ जहिड़ा थी वेंदा। छो त अलाह साईं सॼो वाइंड अप कंदो न, हे जो दुनिया ठाही अथई असांजे लाइ, हिन में मादनियात रखियो अथई, पाणी रखियो अथई, खाइण लाइ त ज़िंदा रही सघूं। जॾहिं इंसान ई न हूंदा त अलाह छा कंदो ज़मीन खे, चए थो मां कंदो ख़तमु। वकुंतुम अज़वाजन सलासा, पोइ तव्हांखे जीअं ॾसियो तमामु त पोइ 3 ग्रुप थी वेंदा। असाबुल मईमन मां असाबुल मईमन, हिकिड़ा साॼे पासे हूंदा, ॿिया असाबुल मशअम, असां उनखे खाॿे पासे बीहारियूं। साबिक़ून साबिक़ून, ॿिन्ही जे अॻियां वरी नेक माण्हू साबिक़ून हूंदा जेके बीठा हूंदा। उलाइकल मुक़र्रबून, इहे अलाह चए थो मुंहिंजे प्यारे में प्यारा बाना। फी जन्नत नईं, इहे जन्नत जे आला दर्जे में वेंदा। सुलतुन मिन अवलीन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे वेझो वेझो इहे तक़रीबन 33% हुआ। व कलीलुन मिन आख़िरीन, असांजे दौर मां हे 4-5% खां मथे न आहिनि, अहिड़ा नेक घटि आहिनि तमामु। अला सुरुरन मौज़ूनतन,
ऐं इहे सोन सां वाणेर खटुनि ते वेहंदा, मुतक़ीन अलैहा मुतक़ाबिलिन, टेक ॾेई विहाण रखे आम्हूं साम्हूं वेहंदा, यतूफ़ अलैहिम विल्दानुन मुख़ल्लदून, ऐं नंढा नंढा नौकर जेके आहिनि छोकिरनि जहिड़ा जंहिंजी उमिरि वॾी कान थींदी, इहे हिननि खे पिया फिरंदा त मन असांखे को ऑर्डर ॾियनि। उन खां पोइ असाबुल जमीन साॼे पासे वारा, मां असाबुल जमीन इहे साॼे पासे वारा केरु आहिनि? फी सिदरिन मखदूद, इहे बिना कंडनि वारे ॿेरनि में हूंदा, माना फ्रूट हूंदो पर फैसिलिटी उहो त कान्हे परे वारे जी, पर हिननि खे फ्रूट हूंदो, तलनि मंज़ूर, उहे जेके फ्रूट आहे वेझा अवेलेबल हूंदा, पटे सघंदा, ज़िलनि ममदूद, ऐं ड्रिघी छामनि में हूंदा, माए मस्कूब, पाणी पियो वहंदो उन मां पीअंदा, फाकियतन कसीरतन, मेवा तमामु घणा मिलंदनि, ला मक़तूअतन वला ममनुआ, न उन मेवनि जी मौसम कॾहिं ख़तमु थींदी, न उहे रोकिया वेंदा, कुर्शिन मरफूआ, ऐं सननि वेहण जा तख़्त मथे हूंदा, व इना अंशा ना हुन इंशान, ऐं सननि ज़ालुनि खे निहायत सुहिणो ठाहियो, बेस्ट क्रिएशन कई अथऊं, पर जलहन अबकारा, उनखे कुआरियूं कयूं अथऊं, उर्बन अतराबा, मर्दनि खे प्यारियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं, ले असाबिल यमीन साॼे पासे वारा, सुलसुल मिन अवलीन व सुलसुल आख़िरीन, अॻे ज़माने में 33% ऐं हाणे दौर में बि इहे 33% आहे, माना हिन दौर में सम्झो त 40% हिकिड़ा साबिक़ून सुलसिन, बाक़ी 60% खाॿे पासे वारा निभागा ऐं जहन्नम में वेंदा, 60% असांजे दौर जा माण्हू जहन्नम, ऐं क़ुर थो चए। असाबु शिमाल मां असां जेके खाॿे पासे वारा केरु आहिनि? फी समूह में हमी, इहे वेंदा जहन्नम में, गरम पाणीअ में ऐं दूहे में, ज़िल में यहमूम, ऐं जेका दूहे जी छांव हूंदी, उहा छांव न दूहो कारे दूहे जी जेका साड़े थो उन जी छांव थींदी, ला बारदियूं वला करीम, न थधी हूंदी न चिटी हूंदी, इन्नहू कानू क़बिल ज़ालिक मुतरफ़ीन, इहे जेके 60% आहिनि हिन दुनिया में पैसे वारा हुआ, लय करे हलंदा, हराम जो पैसो खाईंदा, हराम जूं गाॾियूं वठंदा, इहे माण्हू हिन दुनिया में लय वारा हुआ, वॾेरा हुआ, अंग्रेज़नि जी ॾिनल ज़मीनुनि ते लय कंदा, ज़ातियूं मटाए 90% जेको पाण खे वॾी ज़ात सम्झंदा हुआ, वकान युसरून अला हिंसिल अज़ीम, ऐं शिरक ते ज़िद कंदा, माना मोलनि खां घुरण, शिरक ते वॾियूं दरगाहूं क़ाइमु कंदा, ऐं उन जे रस्ते पंहिंजो पावर हासिल कंदा, त चए थो इहे माण्हू वॾे गुनाह शिरक ते हमेशह रहंदा, कानू यकूलून, ऐं अलाह चयो इन्हनि खे यकीन ई कोन हो, इज़ा मितना व कुन्ना तुराबन व इज़ामन, त न इहो कीअं थो थी सघे त मरंदासीं पोइ हॾा बि ॻरी वेंदा, इना मबूसून, पोइ किथां उथंदासीं, मरी वियासीं त मरी वियासीं, माना हुननि खे परवाह ई कान्हे, बसि हिन दुनिया जे हराम में अहिड़ा पइजी विया आहिनि, ऐं पाण खे माण्हुनि खे पेरे था पवराए, हालांकि रसूल सलाह फरमायो आहे त अलाह खां सवाइ कंहिंखे सजदो रुकू जाइज़ कोन्हे, हे सायो करे गोॾनि ते था हथ रखंदा आहिनि, वरी पेरे था पवराइनि, भई इहो जाइज़ कोन्हे, चवनि था त मरी वियासीं, अब आबाउन अल अवलून, के असांजा अबा ॾाढा मरी विया, को आयो आहे मोटी जो असां ईंदासीं, कुल अलाह चए थो इन्हनि खे बीहारे पहुचायो, चयो इनल अवलीन वल आख़िरीन, कि तव्हांजा अॻियां जेके वॾा मरी विया ऐं पोयां, ल मजमून, इन्हनि खे सभिनी खे उथारे मां गॾु कंदुसि, इला मीक़ात यौम मालूम, उन ॾींहुं जंहिंजो ॾींहुं मुक़ररु थियल आहे, सुम इन्नकुम अय्युहा ज़ालून अल मुकज़िबून, पोइ इहे गुमराह ऐं कूड़ कंदड़, कूड़ो ल आखलून मिन शजरकुम, तव्हांखे डिश में मानी न मिलंदी, तव्हांखे मच्छी कान मिलंदी, तव्हांखे हिकिड़ो वण आहे कड़ो जंहिंमें कंडा पवनि, उहे तव्हांखे ज़ोरीअ तव्हांखे खाराया वेंदा, फमालियून मिनहा बुतून, पर चए थो उहो तव्हां एॾो खाईंदव छो त तव्हांजो पेट मां बुख कान रहंदी, माना कंडनि ऐं इहो ज़हरीलो वण पिया खाईंदव वेंदव खाईंदव, छो त तव्हांजी फमालियून मिनहल बुतून, जो पेट ई हिननि जो कोन भरबो, तंहिंजे करे पिया खाई। हाणे ॿुधायो त सही त हिकिड़ो माण्हू अहिड़ो गंदो खाधो ऐं हर हर वेठो खाए, पशारबून मिनल हमी, ऐं वरी गरम पाणी पीअंदा, पशारबुन शुरबुल हीन, पर उञ कान लहंदनि, एॾो पीअंदा जीअं उठ पीअंदो आहे, केॾो पीअंदो जहिड़ो उठ पी वेंदो आहे न पाणी, गरम कीड़नि वारो पाणी, उञ न लहंदनि, हर हर पिया पीअंदा, हाज़ा नुज़ुलुम यौम दीन, क़यामत जे ॾींहुं सन इहा महिमान इन्हनि माण्हुनि जी। अलाह फरमाए थो नहन ख़लक़नाकुम, चई भला इहो त तव्हां सोचियो त तव्हांखे पैदा कंहिं कयो आहे, अलाह थो चए कंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, जेकॾहिं मां तव्हांखे पैदा कयो आहे, फलौला तुसद्दिक़ून, त पोइ इन ते यकीन छो था रखो त असांखे अलाह पैदा कयो आहे, असां कीअं पैदा थिया, हिकिड़ी नंढड़ी पाणीअ जे फुड़े जे अंदरि लखु खनि नंढा नंढा
सेल्स आहिनि, उन हिकिड़े मां इंसान थो पैदा थिए। कीअं थो पैदा थिए? चए थो असीं तव्हांखे पैदा कयो, फलौला तुसद्दिकून, त पोइ इन ते यकीन छो नथा रखो? अफरईतुम मां तुमनून, पोइ जेको तव्हां पाणी केरायो था, जेको तव्हां कढो था पाणी, अंतुम तखलुकूनहु अम नहनु ख़ालिकून, त छा तव्हां पैदा कयो आहे ॿार जेको ॼमे थो, या मां पैदा कयो? तव्हां त हिकिड़े हथ सां हिकिड़ी टार्च बि कोन था ठाहे सघो, तव्हां हथ सां का शइ कोन था ठाहे सघो, ॿार किथां थो, तव्हां कीअं था चओ मूं ठाहियो आहे? लक़द अलिमतु नशातल ऊला फलौला तज़क्करून। तंहिंजे करे तव्हां जीअं पाण पैदा थियो आहियो, उन ते सोचो त हिकिड़ी माई आहे, उनजी शादी कान थियल आहे, ॿार किथे अथसि? फिर ॿार पोइ था अचनि। त चए थो तव्हां पंहिंजो सोचो त तव्हां कीअं पैदा थियो आहे, त पोइ तव्हांखे इहो यकीन नथो अचे त वरी तव्हांखे अलाह साईं पैदा कंदो। जॾहिं तव्हांजा हॾा ई कोन हा, तव्हां हो ई कोन, अण हूंद में मूं तोखे पैदा कयो, त हाणे त भला घटि में घटि तव्हांजी हॾी त आहे क़बर में पई जंहिंमां तव्हां उथंदव। अफरईतुम मां तहरसून, चई भला हे जेको तव्हां ॿनियुनि ते पोखूं था कयो, इन खे ॾिठो अथव? अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन, छा इहा ॿनी मां थो पैदा कयां, तव्हां था पैदा कयो? तव्हां त हणी ॿिज छॾे हलिया था वञो। पोइ कणिक जे दाणे खे फाड़े केरु थो, उन मां सलो केरु थो कढे, कंहिंजो कमु आयो? तव्हांजो त कमु कोन्हे। तव्हां बि ईअं ॿिज छटे था वञो जीअं मर्द शादी करे ज़ाल ॾे वेंदो आहे, ॿार त हुनजे हथ में कोन्हे को। अलाह चए थो जेकॾहिं तव्हां अञा तव्हांजो मथो फिरियल आहे ऐं पाण खे टेगर वॾी आहे तव्हांखे, त मूंखे परवाह कान्हे, त अलाह तव्हांजे ऐं असांजे लाइ हिकिड़ो मिसाल थो। चए थो फलौला इज़ बलगतिल हुल्कुम, हिकिड़ो तव्हांजो माइट आहे, पुटु आहे, उहो हींअर मरण वारो आहे, तव्हां सेरांजीअ खां वेठा हो, साह पिए थो खणे, डॉक्टर चए थो साईं पोइ आसरो खणे, अंतुम है न ईज़ीन तंदुरू, ऐं तव्हां ॾिसोसि वेठा, ज़ोर पिए था ॾियोसि। न हुन अक़रब इले मिनकूं वला किंदातूं, अलाह चए थो त मां इन खे हींअर तव्हां खां वधीक वेझो आहे, आई नो त हिन खे छा पिए थो थिए। हाणे चए थो हर फर्ज़ कयो, फलौला इन कुंतुम गैर मदुनिन, सां वॾा लाफ़्ताब आहियो, तव्हांखे अलाह से भरोसो ई कोन्हे, न को चओ था अलाह असांखे पैदा कयो आहे, तव्हां एॾा पाण खे सम्झो था, त पोइ चए थो भला हिकिड़ो कमु कयो, तरजून हा इन कुंतुम सादिक़ीन, हाणे मरण वारो आहे या मरी वियो, हाणे साह मोटाए विझो। पुछे थो अलाह साईं, जे तव्हां पाण खे एॾो सम्झो था लाट साहिब जो तव्हांजे मथां अलाह जो को कानून कोन थो हले, त पोइ साह विझोसि न। बाक़ी चए थो अम्मा इंसान मिनल मुकरबीन, बाक़ी तव्हां परवाह न कयो, जे ही नेक माण्हुनि मां आहे, पर रोहूं रैहान जन्नत नईं, त जेके फ़रिश्ता जो साह कढण आया आहिनि, अहिड़े नेक माण्हू लाइ हू गुल खणी आया आहिनि, ख़ुशबू खणी आया आहिनि, अची हुनखे सलाम था कनि, अस्सलाम वालेकुम तिब्तुम, छा था चवनि? अदखुलुल जन्नत, साईं हलण सां जन्नत में घिड़ी हलो, छाकाणि त जिस्म त कोन थो मिले, पर जन्नत मिली थी वञे। अम्मा इनकान में असाबुल यमीन, जेकॾहिं साॼे पासे वारो आहे, सलाम लकुम असाबिन, उनखे सलाम था कनि, असलाम साईं तव्हां बि बची वियो। तंहिंजे करे चए थो त अरवाऊं फी जोफ तैर कुदरिन, रसूल फरमाए थो जेके नेक माण्हू आहिनि उन्हनि खे सावन पखियुनि में रूह विधो थो वञे, कनादील, ऐं उते लड़कनि थियूं पिंजरा, मुअलिकत बिल अर्श, अर्श ते तसरा मिनल जन्नत हई शाह, निकिरी वञी जन्नत मां खाई पी अचनि था, सुमत तावी अहिड़ा तिलकना, पोइ अची वरी पंहिंजे घरनि में रहनि था। अलाह फरमाए अम्मा इनकान मिनल मुकज़िबीन, पर इहो जेको कूड़ो ऐं गुमराह कंदड़ आहे, उन जो साह कढनि था, पर नुज़ुलन मिन हमीम, पोइ निकिरे नथो साह। इंसान जॾहिं बद हूंदो आहे त उनजी सकरात लंबी हलंदी आहे, छो त निकिरे नथो। फ़रिश्तनि खे ॾिसी पहिरीं त ॿाहूं ॿधनि, साईं माफ़ु कयो, हाणे मूंखे ख़बर पइजी वई, मां ॾाढी ग़लती कई आहे, बसि मूंखे छाजे लाइ निकिरे नथो? चए थो क़ुर जी आयतूं आहिनि, टाइम कोन्हे ॾेखारियां। चए थो अलाह साईं असांखे, मूंखे रुॻो 3 ॾींहं छॾ, 4 ॾींहं छॾ, छा कंदे अली अमलनि सालिया, मूंखे नेक अमल करे अचां, परावा पैसा खाधा त मोटाए ॾियां, फलाणे जो खून कयो त बख़्शरायां, बसि मूंखे 3 ॾींहं 4 ॾींहं ॾियो। फ़रिश्ता चवंदा न बाबा तूं हींअर निकिरी न सघंदे, निकिर ॿाहिरि, पोइ निकिरे नथो, फ़रिश्तनि खे ताक़त न आहे त ज़ोरीअ साह कढनि। पोइ इहो किसो हले थो, किन किन जी त सकरात महीनो बि हले थो, ऐं पोइ उन्हनि फ़रिश्तनि खे हुकुम आहे त कुटियोसि, डंडा गरम पाणी ठोकियुनि सां त निकिर ॿाहिरि। ऐं असां वरी ओॾी उहो खतकंदो आहे, पोइ चवंदा खणो अदा बाबे खे खणो, हणो आगा खाने में, हुते सुईनि मथां ठोक ठोकां सुई। अड़े बाबा हिन जी सकरात आहे, तॾहिं पियो थो परेशान थिए, निकिरे नथो ॿाहिरि।
पोइ आख़िर में अलाह साईं खे फ़रिश्ता चवंदासीं हाणे हिते एॾी यकियो करे वेठो, पोइ चवंदो अलाह हाणे ज़ोरी कयो। पोइ रसूल फरमायो त पोइ इन जे रूह खे ईअं छिके कढनि था जीअं लिंगरी रेशमी कपिड़े में फासंदी आहे न, ईअं छिके कढी विया त ईअं अंडरा बांदरा चीरींदा था कढनि। त चए थो त नुज़ुलन मिन हमीम, इनखे गरम पाणीअ सां महिमानी में तस्सीरत जहीम, ऐं इनखे जहनम मोकिलिनि था। जहनम में बि इनखे फिज़िकल टार्चर थींदो, जहनम में बि ही कारे पखीअ में विझी जहनम में हुनखे फेराईंदा। इन हाज़ा लहुल यकीन, अलाह फरमाए थो त ही अथव पूरो 100% इन ते यकीन कयो। हे जेके ॻाल्हियूं ॿुधियूं अथव ही क़ुरान आहे, ही अलाह जो कलाम आहे। जेकॾहिं तव्हांखे क़ुरान ते यकीन आहे त अलाह फरमाए थो इन हाज़ा लहुल यकीन, इहे ॻाल्हि 100% इन ते यकीन कयो। फसब्बिह बिस्म रब्बिकल अज़ीम, ऐं अलाह पाक वॾे जो तव्हां तस्बीह कयो। वरी रिमाइंड ॾियारियां थो, अच्छा अॼोको जेको ख़ुतबा जो उनवान आहे, क़यामत जे ॾींहुं माण्हू 3 टोलनि में विरहाइबा। अॼु टीवीअ ते शाम जो 5 बजे जेको ईंदो उहो आहे क़यामत जे ॾींहं जा मुकालमा। हे जेके 3 ग्रुप पाण सां छा ॻाल्हाईंदा, जन्नती जन्नतिन सां, जन्नती जहनमिन सां, जहनमी जन्नतिन सां। कुझु वरी ग्रुप एराफ़ जे मैदान ते वेठा आहिनि, उहे बि किरोड़े साल वेठल आहिनि। इहे उहे आहिनि जंहिंजूं नेकियूं बदियूं बराबरि थी वियूं आहिनि। हाणे डिसीशन न थी सघंदी त जन्नत में वञनि या जहन्नम में वञनि, अॻिते छा थींदो इन्हनि जो बि कॉन्वर्सेशन तव्हांखे मिलंदी। उन खां पोइ तो ख़वातीन जो दर्स आहे, हाउस नंबर A46, इमाम बारगाह के सामने गुलस्ताने सजाद, ऐं ख़वातीन जे लाइ। ऐं उनवान आहे दर्स जो त ख़ानदान ऐं बेसुकूनीअ जा सबब क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी। अॼु शाम जो हिते बेसमेंट में 3 पार्ट आहे, व्हाट क़ुरान इनफॉर्म्स अवर यूनिवर्स, साइंस एंड क़ुरान जो 3 पार्ट। अॼु शाम जो हिते मग़रिबी निमाज़ पढ़ी पोइ हेठि बेसमेंट में लहंदो। इहो बि तमामु अहम आहे, इन में तव्हां अचो। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झी अमल कयूं तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाह।